नाज़रीन, कुनरी पुलिस घर में चोरी के खिलाफ एहतजाज करने ते 50 खां वधीक ॻोठाणनि खिलाफ केस दाख़िल करे वरितो आहे। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अनवर मेमण। जी अनवर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कुंडी पुलिस जो अजीब कारनामो साम्हूं आयो आहे। घर में चोरी के खिलाफ एहतजाज करण ते 50 खां वधीक ॻोठाणनि खिलाफ केस दाख़िल कयो वियो आहे। पीटीआई काउंसिलर समेत 50 खां वधीक माण्हुनि खिलाफ ड्यूटी अटकाइण, रोड ब्लॉक करण जो केस दाख़िल कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 10 ॾींहं पहिरियां चोरी केस जे फरियादी सलीम गुजर जे घरां लखें रुपयनि जा सोना ज़ेवर ऐं कैश चोरी थिया हुआ, जंहिंजी एफआईआर पुण कुंडी थाणे ते दाख़िल आहे। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं ॻोठाणनि पारां चोरी वापसि कराइण खिलाफ महमूदाबाद कुनरी खां उमरकोट मुख्य वेंदड़ रोड धरणो हणी ब्लॉक कयो वियो हो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस चोरी जे फरियादी सलीम गुजर के सामान वापसि ॾियारण बहाने घुराए गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त केस में फरियादी सलीम गुजर, साईंदाद कपरी, गुलहसन खासकेली, सुमार रिंद, अली मोहम्मद, शाही खान रिंद ऐं ॿिया नामज़द कया विया आहिनि। जी अनवर मेमण, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।